अस्सलामुअलैकुम नाजरीन, अमीर सिरिया मेरान टीवी न्यूज़ आऊँ हैं रुखसार हैदर। सबका पर एक नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत पारा माज़ूर माण्हुनि जी डेटा न हुजण जो एतराफ़। सिंध असेंबली के इजलास में नुसरत सहर अब्बासी पारा माज़ूरनि जी तरक्की वारे खाते बाबत सवाल दौरान सूबाई वज़ीर जो एतराफ़। मुकेश कुमार चावला चयो आहे त सिंध हुकूमत वटि हिन वक़्ति माज़ूर माण्हुनि जी डेटा कोन्हे। जून के आख़िर ताईं डेटा मुकम्मल कई वेंदी। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त असां कोरोना SOPs ते अमल की ॻाल्हि कई तॾहिं वफ़ाक़ तनक़ीद कई। चयो वियो त सिंध हुकूमत मईशत तबाह पई करे, पर हाणे त ही पाण लॉकडाउन पिया कराइनि। कोरोना वायरस हक़ीक़त आहे, अवाम खे एहतियात करणु घुरिजे। ताफ़िया जे कुमार लालवाणी के क़त्ल वाक़े में मुलवस मास्टर माइंड रज़ा शाह पारां विद्रोह जो एतराफ़। जवाबदार रज़ा शाह एतराफ़ी बयान में चयो आहे त अजय भाउ खां उधारा पैसा वरिता, घुरण ते धमकियूं ॾिनियूं वयूं। अकबर मंगरियो खे घुराए खेसि क़त्ल करायो। जवाबदार अकबर पारां सहाफ़ी अजय जे क़त्ल लाइ 1.5 लख रुपयनि में मामला तय करण जो बि एतराफ़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सहाफ़ी अजय कुमार लालवाणी क़त्ल केस में JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर IG सिंध खे JIT जोड़ण ख़त लिखी छॾियो। वॾे वज़ीर IG सिंध खे हुकुम ॾिनो आहे त सहाफ़ी जे क़त्ल केस बाबति लाॻापियल कानून रूल्स ऐं पॉलिसी तहत JIT जोड़ी वञे, जेका वाक़िए जी शिफ़ाफ़ नमूने ते तहक़ीक़ात करे। फैज़गंज रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॿियो शागिर्द फोतिन जो अंग छत थी वियो। ज़ख़्मी शागिर्द ज़ुल्फ़कार मरी नवाबशाह अस्पताल में दम ॾेई छॾियो। हादसे सबबि फोत थी वियलनि में ज़फ़र, संदसि भाउ मुज़फ़र, हुबदार अली, इम्तियाज़ ऐं ज़ुल्फ़कार शामिल। बांधिया में नांग कखियल नींगर फोत वारसनि जो MS ख़िलाफ़ धरणो। मेहरान नेशनल हाईवे ते धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। कंदाकोट में मुखबिन की बाज़ाबी लाइ कचे में मुसलसल ऑपरेशन। कार्रवाई दौरान एक धाड़ियल मारिजी वियो। मारिजी वियल मुबैना धाड़ियल जी रियाज़ जागीरानी तौर सुञाणप। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में फरार।